अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूल। ग्रुप आपको मसाइल और काल ग्रुप में सवाल आयो है। एहराम उम्रे जो हो अने उम्रो करण वारा शख्स हलक या तकसीर यानी न मथे जा वार कतरायो न कूड़ायो अने एहराम खोले ॾिनो करो इन जो उम्रो मुकम्मल थियो तंहिंजे मुतालिक़ सवाल है। अल्लाह ताला अजा उम्रा अने हर तरह की नेकी कबूल फरमाए। कोई पण अमल उन वक्त इंद अल्लाह कबूल थींदो जॾहिं इह अमल प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे मुताबिक़ हूंदो अने जेको शख्स अमल करण वारो हूंदो उन में जेतिरो वधारे इख़लास हूंदो एतिरो जल्दी कबूल थींदो अने अजर वधारे मिलंदो। उम्रे लाइ करे हलक या तकसीर मथे जा वार कूड़ाइणा या कतराइणा अने औरत लाइ करे मामूली वार हिकिड़ी आंगर जे पोर जे बराबरि अरकान उमरा त न आहे पण वाजिबात उमरा मां शुमार आहे। जंहिं शख़्स उम्रे जो कोई पण रुकन छॾियो यानी एहराम तवाफ़ सफ़ा मरवा जी सही उम्रे जा अरकान इन त्री मां कोई रुकन छॾारियो उन जो उम्रो थींदो की न। वाजिबात मीकात थी एहराम ॿधण अने हलक या तकसीर मथे जा वार कूड़ाइण या कतराइण मर्दे लाइ, औरत ओनली हिकिड़ो आंगर जो पोर तंहिंजे बराबरि। हलक या तकसीर ई पण वाजिबात में जा आहे। जेको शख़्स अरकान के छॾारे थो उनजो उम्रो नथो थिए, वाजिबात के छॾारे थो उन मथे दम आहे। दम झिझो न आहे, हिकिड़ी बकरी तंहिंजो दम ॾियणो पए थो अने मके में जोते से ख़ैरात करणी पए। अमुक अहले इल्म जो ई पण फतवो आहे जे कीअं वांदो न आहे, को शख़्स भुली वियो या ईअं हिन जे वटां रही वियो त उहो ॿिया पिंड जा जेको एहराम छॾे वतन जा लिबास पहिरें में उनखे उतारे एहराम ॿधे फिरी नवेसर हलक या तकसीर कराए। पण वधारे अहले इल्म इन तरफ़ विया आहिनि त इन लाइ करे वाजिबात मां कोई पण अमर छॾे ॾारे त दम आहे। बहितरीअ जी दम ॾे अने एतिरो ख़र्चो करे हीअं वञिणो उते इहा वस्तू भुली वञणी को मतिलबु गाइड खपे या पुछी वञिणो त इहा हज ने उमिरा क़बूल थी। हिकिड़ो शख़्स हितां लख रुपया ख़र्च करे वञे ऐं उमिरो हिनजो थिए न अधु विच में छॾे हले अचे, पहिरीं सही हिनखे ट्रेनिंग ॾियणी खपे, कंहिं अहले इल्म खे पुछियो खपे, तंहिं पुठियां हिनखे हज उमिरा अदा कया खपे। अल्लाह महिनतूं क़बूल फरमाए। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।